हैदराबाद में सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच संगावती तकरार तां क़तल थियल नौजवान जे केस में टिन जवाबदारनि खे बरी करे हिक जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत उमिरि कैद जे सज़ा ॿुधायल टिन जवाबदारनि खे बरी करे हिक जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। 20 फरवरी 2019 ते एडिशनल सेशन जज दादू जवाबदार फतेह मोहम्मद खोसो मुख्तियार ऐं शान अली खोसो खे ॾोह साबित थियण ते उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई हुई, जॾहिं त अदालत जवाबदार अख्तियार खोसो खे फाही जी सज़ा जो हुकुम ॾिनो हो। 19 अगस्त 2015 ते खुदाबाद थाणे जी पुलिस एहलकार अलादीनो खोसो जी फरियाद ते संदसि भाउ नदीम खोसो खे क़तल ऐं हसन खोसो खे ज़ख़्मी करण जो केस दाख़िल कयो हो। फरियादी केस में ॼाणायो हो त जवाबदारनि हमसलाती संगावती तकरार तां हिक भाउ खे क़तल ऐं ॿिए खे ज़ख़्मी कयो आहे। जस्टिस मोहम्मद इकबाल कलोड़ो ऐं जस्टिस अम्बत अली सहतो मुश्तमिल डिवीज़न बेंच अपील ते ॿुधणी कई। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद उमिरि कैद जी सज़ा ॿुधायल टिनि जवाबदारनि खे बरी ऐं फाही जी सज़ा ॿुधायल जवाबदार जी सज़ा उमिरि कैद में तब्दील करण जो हुकुम ॾिनो।